PPUC सगियूं ते 26 जून ते बलदियाती चूंडनि जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे यूसी सगियूं जे उम्मीदवारनि अॻवाननि ऐं वर्करनि जी गॾिजाणी यूसी सगियूं जे वाइस चेयरमैन जी सीट ते नामज़द उम्मीदवार उस्ताद लियाकत अली कुरैशी जी रहाइशगाह ॻोठ मोहम्मद हसन कुरैशी में थी गुज़री, जंहिंमें बलदियाती चूंडनि में यूसी अंदर वर्क जे हवाले सां अहम मामलनि ते गौर वीचार कयो वियो। गॾिजाणी में उम्मीदवारनि ॻाल्हाईंदे चयो त इनशाअल्लाह 26 जून ते सगियूं जो बाशऊर अवाम तीर ते ठपो हणी सगियूं जे PP उम्मीदवारनि खे कामयाब बणाई इहो साबित कंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी ग़रीबनि जी पार्टी आहे। हिन अहम कॉर्नर गॾिजाणी में ज़िले काउंसिल जे उम्मीदवार हाजी शहदाद हुसैन भागत, यूसी सगियूं जे चेयरमैन चीफ सरदार अल्ताफ़ खान मशहूरी, वाइस चेयरमैन उस्ताद लियाकत अली कुरैशी, पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी सगियूं जे सदर सरदारज़ादा इंतज़ार कादिर मशहूरी, जनरल सेक्रेटरी मियां असदुल्ला चना, यूसी जे सभिनी नामज़द उम्मीदवारनि ऐं वर्करनि हमदर्दनि भरपूर शिरकत कई।